बॉर्डर भरिसां ॻोठ गाजी झत्याल वासी सिंध जे मशहूरु नाले वारे सुघड़ 6 किताबनि जे लेखक 100 खां मथे एवॉर्ड खणंदड़ बीमार सुघड़ मोहम्मद मिठल झत्याल केतिरनि ई अरसे खां बीमारी में वरतल आहे। 3 ॾींहंनि खां मुसलसल लाड़काणे जे निजी अस्पताल में बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। बीमार सुघड़ जी तबियत में सुधारो न अची सघियो आहे। सकाफ़त खाते पारां पंहिंजे बीमार सुघड़ जी सार न लधी वई आहे। मोहम्मद मिठल झत्याल ब्लड प्रेशर, जेरे जी बीमारी, सीने में तकलीफ़, शुगर, गुर्दनि जी बीमारी समेत केतिरनि ई बीमारियुनि में वरतल आहे। पर सकाफ़त खाते पारां अस्पताल में दाख़िल बीमार सुघड़ जे इलाज कराइण जो को बि नोटिस न वरितो वियो आहे। सुघड़ जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा जी सॼी ज़िंदगी पंहिंजी सुघड़ाइप में गुज़ारी, पर अॼु अफ़सोस सां चवणो थो पवे त अस्पताल में दाख़िल आहे, पर सकाफ़त खातो हिन वक़्त ताईं को बि इलाज कराइण जो नोटिस न वरितो आहे। न ई का सार लधी आहे, न ई सकाफ़त खाते तरफ़ां को बि राब्तो कयो वियो आहे। निजी अस्पताल में उन जी बीमारी ते लखें रुपया ख़र्चु आयो आहे। हिननि पंहिंजे वसार इलाज ते ख़र्चु कयो, पर उन्हनि वटि वधीक रक़म न हुअण करे इलाज न थी सघियो आहे। हिननि सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह, सेक्रेटरी सकाफ़त ऐं ज़िले इंतिज़ामिया खां नोटिस वठण जी अपील कई आहे ऐं सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।